बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जो शेर आहे त सघन सुधन सूर जी घायल कीअं घारीन, पियल पासो पट तां वाढोड़ न वारीन, पर में पुछनि पिणीअ लाइ है हंजूं हारीन, सजण जे सारीन तन रोवियो विहां में रातड़ी। दोस्तों चए थो त सघन खे कहिड़ी ख़बर, जेके चङा भला आहिनि उन्हनि खे कहिड़ी ख़बर त घायल कीअं थो गुज़ारे, फटियल ज़ख़्मी थियल कीअं थो गुज़ारे। पियल पासो पट तां वाढोड़ न वारीन, जेको पट ते जंहिंमहिल पिया आहिनि त पासो बि नथा वराए सघनि। पर में पुछनि पिणीअ लाइ, चए थो त पोइ बि पिणीअ लाइ था पुछनि, चुप करे हो या आस्ता। पर में पुछनि पिणीअ लाइ है हंजूं हारीन, सजण जे सारीन तन रोवियो विहां में रातड़ी। दोस्तों हीअ शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जो बैत, हिन जी मां तशरीह तव्हांखे लिखी छॾींदुसि। ऐं तशरीह जेका आहे सा आहे पंहिंजो कल्याण आडवाणीअ जी लिखियल, उमेद तव्हांखे पसंदि ईंदी। जीअं लतीफ़ जी ॿोली। दोस्तों अगरि तव्हांखे ॻाल्हि सुठी लॻे त मुंहिंजो पेज फॉलो कयो, लाइक कयो, शेयर कयो। हक़ मौजूदु। जीअं लतीफ़।